नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त मिठी में सिविल सोसाइटी पारां थर अमन रैली कढी शहर में गश्त कयो वियो। थर अमन रैली में सियासी, समाजी, मज़हबी ऐं वापारी तंज़ीमुनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा अॻुवान शरीक थिया। थर में ज़ातियात जी बुनियाद ते फ़साद कराए थर जो माहौल बिगाड़ण जी साज़िश कई पई वञे। ओभायो जूणे जो सोभान समेत जो साजन चारो अकबर दर्स ऐं ॿिया थर अंदरि हिकु बिरादरी सदियुनि जी राजूणी रवायतनि जी लताड़ करे झेड़ा करण जी साज़िश में मुलविस है। थर जे मज़हबी वसीलनि ते कब्ज़े लाइ मक़ामी बिरादरियुनि खे वेढ़ाए नफ़रतूं फैलाईंदड़ क़ुवतनि जी रस्ता रोक कंदासीं। सिविल सोसाइटी अॻुवान थर जे अमन खे तबाह करण जे लाइ कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। थर अंदरि हिंदू मुस्लिम फ़साद कराइण जूं पिण साज़िशूं थी रहियूं आहिनि। थर अमन रैलियूं सॼे समूरनि शहरनि में कढी साज़िशी टोलनि खे वाक़फ़ कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।